पाक जी सूरह मरियम जी आयत नंबर 60 का तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला पहिरियां बनी इसराइलन जो ज़िक्र फरमायो त बनी इसराइलन में जिन टे कम कया उन्हनि जे मथां अल्लाह जो इनाम आहे। फरमाई साईं उहे टे कम कहिड़ा? फरमाई त पहिरियों जॾहिं अल्लाह जो हुकुम अची वियो, अल्लाह जूं आयतूं अची वियूं, पंहिंजो पाण खे झुकाए छॾियो। हाणे तव्हांखे ख़बर आहे त झुकाइण जेको आहे ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। हिकु त आहे माण्हू कंधु झुकाए वेहे, ऐं ॿियो झुकाइण इहो आहे त माण्हू जेको रब जो हुकुम थिए उन हुकुम ते लबैक चई करे उन ते अमल शुरू करे। जेकॾहिं असांजो अबो असांखे चवे त पुट ॿाहिरां वञी पाणी भरिया, असां हुनखे चवंदा हाओ हाओ बा पाणी भरे था अचूं, सॼो ॾींहुं गुज़री वञे टको हुनजो चवण न वठूं, इहो फर्म बरदार थी वियो। हे असां वारा जेके मुस्लमान आहिनि, इहे जेके गुलाबड़ी हेड़ा होड़ा, इन्हनि खे जो चइजे न बाबा नमाज़ पढ़ो, चवंदा साईं मूंखे जेका आहे न मोहबत वॾी आहे, बसि इश्क हुजे अलाह जो, बाक़ी बेड़ा पार हल त न जेको आहे अलाह जे हुकुम जे वेझो, न अलाह जी ताबेदारी जे वेझो। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके सम्झो त दीन बेज़ार माण्हू, हाणे उहे बि दलील ॾींदा, चवंदा साईं असुल जेको आहे पाकाई दिलि जी हुजे, अंदर में जेकॾहिं पाकाई आहे न, बाक़ी हाणे पोइ हज़ार वेठो मुलनि वांगुरु सजदा ॾे कंहिं बि कम जा न, त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शैतान जो धोखो आहे। ज़ाहिर आहे जेसीं ताईं अमल जे तौर ते इंसान अमल नथो करे, मुस्लमान अमल नथो करे, दिलि जी तहारत हुनखे नमाज़ जे फर्ज़नि जे मुआख़िज़ खां न पचाए सघे। चाहे नमाज़ जो फर्ज़ हुजे, चाहे ज़कात जो हुजे, चाहे जेको आहे रोज़े जो फर्ज़ हुजे, चाहे साईं मुंहिंजे चए इन खां अलावा ॿिए के माल जो या हुकूक जे अदागी जो फर्ज़ हुजे, इन्हनि सभिनीनि खां इंसान जेको आहे पंहिंजो पाण खे मावरा नथो करे सघे। त अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला फरमाई ताबेदारी टिनि शयुनि जे अंदरि सभ खां पहिरियां जॾहिं अल्लाह जो हुकुम अची वियो, जीअं अवां ॾिसंदा न त जेके इदारा हूंदा आहिनि इहे सिक्योरिटी जा, फौजनि जा, पुलिस वारनि जा, सभिनि जा, इन्हनि जा सभ खां पहिरियों हिननि सबक़ इहो सेखारींदा आहिनि, बाबा जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे कमांडर जो हुकुम हुजे न, चाहे दुनिया उथलजी पए, तव्हांखे येस करणो, नो न आहे करणो, इहो उसूल सेखारींदा आहिनि। जेकॾहिं के शुरू खां ई जेको आहे पंहिंजो हीअं छो, हीअं छा थियो, छो थियो, कीअं थियो, कीअं थियो, अहिड़े क़िस्म जा जीअं सवाल जवाब कयूं न, किथां कढी छॾींदा, हल पुट तूं जेको आहे असांजे इदारे में हलण जो येस हुजे, नो हुजे, यानी भले के बेग ॾोहीअ खे मारण जो हुकुम थिए न, हिनखे अमल करणो हूंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाई त सभ खां ईमान चइबो ई उनखे आहे त रब जो हुकुम थी वञे। हाणे रब जे अंदरि त नाइंसाफ़ी जो अंदेशो ई कोन्हे न। अल्लाह पाक कंहिंखे चवंदो त तूं जेको अहिड़ो कमु कर जेको तुंहिंजे अमल जे या अल्लाह जे मशीह जे ख़िलाफ़ जो चवंदो, सवाल ई पैदा न आहे। अल्लाह जे लाइ अहिड़े क़िस्म जो गुमान करणु बि जेको आहे ॼण त मुनासिब न आहे। अल्लाह फरमाईंदो, हमेशह रब चवंदो त इहो बानो कामयाबु थिए, अल्लाह इन बाने जी कामयाबी जे लाइ हमेशह जेको आहे पंहिंजा फ़ैसिला करणु फरमाईंदो आहे। कॾहिं इंसान खे उनजा फ़ैसिला सम्झ में ईंदा आहिनि, कॾहिं सम्झ में न ईंदा आहिनि। अवां जेकॾहिं अल्लाह सां असांजो तालुक़ न रहियो आहे, पर असांजो रिश्तनि में तालुक़ रहियो आहे, जंहिं पंहिंजे अबे अम्मा खे ॾिठो न, त अम्मा त जेको आहे उहा सरापा शफ़क़त आहे, मोहबत आहे, पर जेकॾहिं पंहिंजे अबे खे ॾिठो ऐं जेको नौजवान जो हुनजा यार बाश बि हूंदा, पाड़े वारा हेॾा होॾा, त पोइ चवंदो त यार मूं वारो अबो त फर्ज़ हूंदा दिमाग़ जो, इन का ॻाल्हि सम्झ में न ईंदी। त अहिड़े क़िस्म जा ज़हन रखी करे, पर जॾहिं हलंदो, पाण वॾो थींदो, उनखे औलाद थींदी, ऐं पाण जॾहिं 40 सालनि जी उमिरि खे पुॼंदो, 50 साल जी उमिरि खे पुॼंदो, पोइ चवंदो यार अबो त वाह सची ॻाल्हि थी, अबो सख़्ती कंदो, हक़ ते कंदो, मां त अहिड़ो ते भाॻो, हाणे मुंहिंजी औलाद थी, हाणे मूंखे ख़बर पए थी वज़न जी, त इहा वज़न जी ख़बर पई उहो 40 साल खां पोइ। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला जा हुकुम बि इंसान जे लाइ, कॾहिं रब जे तरफ़ खां लठ लॻी बुखार, कॾहिं हेॾा जेको आहे बुख जी आज़माइश अची वई, कॾहिं ॾुख जी आज़माइश अची वई। अल्लाह फरमायो न, फरमाई त असां तव्हांखे वल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़, खौफ़ ॾेई करे आज़माईंदासीं, वल जुअ, बुख ॾेई करे आज़माईंदासीं, वनक़्सिम मिनल अमवाल, कॾहिं त माल जो नुक़सान अची वेंदो, आज़माईंदासीं, वस्तमरात, फरमाई त समरात में, मेवनि में, समरात में तव्हांखे नुक़सान ईंदो, तव्हांखे आज़माईंदासीं, वनक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्तमरात, फरमाई त वबशिर साबिरीन, फरमाई त प्यारा जेके सबर कंदड़ आहिनि न, सबर कंदड़नि खे अल्लाह जी तरफ़ खां बिशारत हुजे न, कंहिंजे अंदरि सब्र, असांजो अहिड़ो ईमान हुजे न, असांजो अहिड़ो ईमान हुजे जो जेकॾहिं असां हिन अमल कयूं पिया, अल्लाह ते अहिड़ो यकीन हुजे त मुंहिंजो रब मुंहिंजे मथां रहमत जी बरसाति वसाए रहियो आहे। अहिड़ो यकीन हुजे न, तव्हां अखियुनि सां इंसान ॾिसंदो त मुंहिंजे मथां महसूसु कंदो त मुंहिंजे मथां रहमत जी बरसाति अल्लाह पाक जी तरफ़ खां नाज़िल थी रही आहे। इन क़ुर खे पढ़णु, क़ुर खे ॿुधण, या मस्जिद में वेहण, या नमाज़ पढ़ण, या जंहिं बि अमल जे करे, जेको बि अल्लाह जी रज़ा जे लाइ अमल आहे, इन जंहिं बि दीन जे अमल में माण्हू लॻो पियो आहे, उहो महसूसु कंदो त मुंहिंजे मथां रब जी रहमत नाज़िल थी रही आहे। खपे त यार रब जी रहमत खपे, माल खपे,
माल त हथ जी मेर आहे तव्हांखे जेकॾहिं को हिन वक़्त में 10,000 पकड़ायो वञे न त सुभाणे ॾींहं में ख़बर न आहे अलाए इंसान ज़िंदा हूंदो या न हूंदो हूंदो त पैसो न आहे त माण्हू खे टेंशन ई न आहे पैसो आहे त रहंदो मुसीबत थी वई इहा आहे या कोन्हे खीसे में पैसो अची वेंदो न पोइ माण्हू सोची थो कपिड़ा बि वठणा आहिनि जोइ जा वॻा बि वठणा आहिनि हे जेको घर जो कमु बि कराइणो आहे भाॼी बि वठणी आहे लाइट जा मसला बि ठाराइणा आहे कोन त दिमाग़ में दौड़ो ई कोन्हे पैसे जी मुसीबत ई आहे ऐं इंसान वरी कामयाबी जो सम्झो त ज़मानत जो जेको ज़रियो सम्झे थो न पैसे खे त सम्झो हालांकि पैसो दुनिया जे अंदरि कंहिं शइ जे ख़रीद करण जो हिकिड़ो ज़ाहिरी सबबु आहे पर इंसान खे कमाल ते सुकून जो सबबु पैसो कोन्हे इंसान की कामयाबी जो सबब अल्लाह की रहमत है अल्लाह जो दीन है मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शरीयत है मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे इन तरीक़े वाली जेका ज़िंदगी है सुन्नतुनि ते अमल करण वाली ज़िंदगी है ये आहिनि इंसान जे लाइ रहमत जो ऐं सुकून जो ज़रियो फरमाई त इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा मुअर्ज़ कयमि त पहिरियों अल्लाह जे हुक्मनि जे साम्हूं पंहिंजो पाण खे झुकाइणु ऐं ॿिए नंबर ते जेको आहे सजदो करणु ऐं टे नंबर ते जॾहिं अमल करे त अमल जे मथां कॾहिं बि पंहिंजो पाण खे पलाए न हमेशह जेको बि नेक अमल करे उन नेक अमल खां बाद में आजिज़ी हुजे ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो हे नेक अमल तुंहिंजे बारगाह में क़बूल पवे ए अल्लाह साईं करण जी कोशिशि मां कई अथमि हाणे इन जे अंदरि जेकॾहिं कमी कोताही आहे उनखे बख़्शे करे मुंहिंजे लाइ नेक अमल जन्नत जे लाइ जन्नत जे अंदर दाखिला जरा सब तू बनान फरमाए ये रब जत में ذلك फضل الله युती मन यशा अल्लाह जो फज़ल आहे जेकॾहिं वॾे में वॾे नेक माण्हू खे पंहिंजे वलीअ खे नाराज़ थिए जहन्नम में हणी छॾे को पुछण वारो कोन्हे पर जेकॾहिं गुनाहगार खे जेकॾहिं को जहन्नम जे किनारे ते पहुतो हुजे फरमाई उन खां को अहिड़ो अमल कराए उन खां जेकॾहिं ईमान जी अहिड़ी का ख़िदमत वठी वठे जो उन ख़िदमत जे ज़रिए उनखे जन्नत जे तरफ़ रवानो करे त उन खां को पुछण वारो कोन्हे ये रब जी मेहरबानी फरमाई त इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा जे तौबा कई ईमान आंदो अमल सालिह कया ट्रेशन तौबा ईमान अमल सालिह साईं उन्हनि जे लाइ इनाम कहिड़ो आहे फरमाई जन्नत जे अंदरि दाख़िल थींदा ऐं उन्हनि जे लाइ ज़र्रे बराबरि बि ज़ुल्म न कयो वेंदो अहिड़ा बाग़ उन्हनि खे मिलंदा आदिन लती हमेशह उन्हनि बाग़नि जे अंदरि रहंदा इंसान खे जॾहिं सहूलियत मिलंदी न इंसान सोचींदो त अलाए केतिरो वक़्तु रहंदी अलाए मूं वटि जेका रहंदी अलाए धाड़े खसे वेंदा गाड़ी वठंदो घर ठाराईंदो पैसो हूंदो भला चोरी थी वञे ॾींहं राति जेको दिमाग़ में पियो भोतरी फिरंदी ऐं भला जेकॾहिं इहा न पियो हुजे त इंसान खे इहो थो बाबा नेठि मां मरंदुमि इहा उहो औलाद खणंदी ॿियनि सां विड़ी सिड़ी हराम जो माल गॾु करे व्याज जो गॾु करे जमा कयुमि मरंदुमि त उहो खाईंदो हुई औलाद आहे त अहिड़े माल जमा करणु फरमाई त जन्नत जे अंदरि दाख़िल थींदो त इहा का बि शइ न हूंदी न उते मौत जो ख़ौफ़ हूंदो न ॿिए कंहिंजे अंदरि हुन तक़सीम जो ख़ौफ़ हूंदो फरमाई त जन्नत बाग़ मिलंदा हमेशह तव्हांजा हूंदा अल्लाह जो वाइदो आहे इबादहू बिल ग़ैब अल्लाह ज़ाहिरन उहे बाग़ नज़र नथा अचनि पर ग़ैब जे अंदरि आहिनि न रब जो क़ुरान सचो आहे फरमाई त इन्नहू कान वादुहू मक़दिया अल्लाह जो वाइदो अहिड़ो आहे जेको वाइदा हमेशह पूरो थी करे रहंदो ला यस्माऊन फीहा लग़वन जन्नत जे अंदरि तव्हां जेको आहे गिला ऐं ग़ीबत न ॿुधंदा कूड़ न ॿुधंदा लघु ॻाल्हि ॿुधंदा ई कोन्हे लघु माना जेका ॻाल्हि इंसान जे मिज़ाज जे ख़िलाफ़ हुजे कूड़ हुजे गिला हुजे हिक ॿिए खे गार ॾियणु हुजे बद अख़लाक़ी जेका बि शइ हुजे फरमाई जन्नत जे अंदरि इहे शयूं हूंदियूं कोन रुॻो पाकीज़ माहौल हिक ॿिए सां मिलंदो त इंसान ख़ुशी हूंदो हिक ॿिए सां ॻाल्हाईंदो त मुंहं मां मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबू पई न जेका शइ खाईंदो खाइण खां बाद में पेशाब पाखारे कोन हल बाबा खाईंदो जेका शइ इरादो कंदो हीअं पखी जेके उॾंदा था वञनि इरादो कंदो त अल्लाह मां इहो जेको आहे खावां उनजो उन वक़्त में उहे भुगल पखी उनजे साम्हूं अची करे किरंदा ऐं उन्हनि खे हिनखे खाइण जी देरि हूंदी बाद में हाज़मे जे वक़्त में पेशाब पाखाने जी ज़रूरत ई कोन उनजे मुंहं मां हिकिड़ी मुश्क ऐं अंबर जहिड़ी ख़ुशबू वारी ओगराई निकिरंदी उन मां हुनखे ख़ुशबू हूंदी सॼो हाज़मो थी वेंदो वरी जेको आहे जन्नत में वेठो मेवा ऐं जेको माल वेठो खाए पगर जी त पको कोई काज हूंदी कोन इंसान सोनो हसीन जमीले वार जेके हुन ते कोन हूंदा दुनिया जे अंदरि अल्लाह पाक ॾेई छॾिया उते गोरो कोन हूंदो सोनो हूंदो इंसान पर जेके नाड़ी वग़ैरह जा वार कोन हूंदो फरमाई दुनिया जे अंदरि इहा रखो त आख़िरत जे अंदरि वरी मां अल्लाह तव्हांखे मज़ा करायां घोट करायां आख़िरत में फरमाई त इन्नहू कान वादु मक़दिया ला यस्माऊन फीहा लग़वन फरमाई त उते लग़ ॻाल्हि न ॿुधंदा इल्ला सलामन हा हिक ॿिए जे मथां जेका सलाम थी कंदा हूंदा न उहे सलाम जेके ॿुधंदा हिक ॿिए इहो जन्नतनि जी निशानी आहे मुस्लमानो असां जेको आहे कि फुक कया वठंदा हिक ॿिए सलाम बि न कंदासीं कॾहिं पर जेकॾहिं कंहिं कयो न त हुनखे जवाबु न ॾींदासीं साहब आहे मूंखां किरियल माण्हू आहे मां वरी हिनखे सलाम जो जवाबु ॾियां इहो मुस्लमान जी आदत न हुजणु घुरिजे जेकॾहिं किबिर असांजे अंदरि अची वियो न इहो किबिर जेको आहे फरमाईंदल किबिर आहे रिदाई किबिर मां अल्लाह जी ज़ात जी चादर आहे जेको हुनजे अंदरि हथ विझंदो न कहिड़ा आहे करे हेठि उछलाए ज़िल्लत इज़त अल्लाह जे हथ में
तंहिंजे करे जेको मुस्लमान मिले माण्हू हुनखे सलाम करे ऐं जंहिं मुस्लमान सलाम ॿिए जो ॿुधो उनजे मथां वरी वाजिबु आहे त सलाम जो जवाबु ॾे, मुस्तहब आहे त उन अंदाज़ में मतिलबु उन आवाज़ में जवाबु ॾे ताकी उहो कन सां ॿुधे। हीअं न त उन सलाम कयो हुनखे जवाबु ई न सम्झंदो अंदरि को भरियो पियो छा को मुंहिंजे खिलाफ़। इंसान दुआऊं हिन खे ॿिए जे लाइ। तंहिंजे करे कम अज़ कम भला ॿियो न हुजे त अॼो के फितने वारे ज़माने में हिक ॿिए सां सलाम जी मोहबत हुजे। क़ुर फरमायो त इहो जन्नतुनि जी आदत आहे। फरमायो वलहुम रिज़्क़ुहुम फ़ीहा, उन्हनि जे अंदरि रिज़्क़ ई रिज़्क़ हूंदा, बुकरतुन व अशिया, सुबुह शाम। तिलकल जन्नतुल लती, इहे बाग़ आहिनि, अल्लती नूरिथ मिन इबादिना, फरमाई मन कान तक़िया, जिन खे असां पंहिंजे परहेज़गार ॿारनि खे वारिस बणाए छॾींदासीं, उन्हनि जा माल मिल्कियत करे ॾींदासीं, उन्हनि खे कॾहिं बि उन्हनि खां न खसंदी। वमा नतनज़्ज़लु इल्ला बिअम्रि रब्बिक, फरमाई इहे नथियूं शयूं नाज़िल थियनि मगर अल्लाह जे हुक्म सां। जेके शयूं आहिनि न रब हुकुम फरमायो, लहू मा बैन अयदीना व मा ख़ल्फना, जेके असांजे अॻियां गुज़रियूं, जेके असांजे पोयां आहिनि या जेके असांजे साम्हूं आहिनि, फरमाई त इहे सभु अल्लाह जा हुक्म आहिनि। वमा कान रब्बुक नसिया, जेको अमल कंदो अल्लाह विसारणो वारो कोन्हे। रब समावाति वल अर्द, अल्लाह आसमाननि जो बि रब, ज़मीननि जो बि रब, वमा बैनहुमा, आसमाननि ऐं ज़मीननि जे विच में जेको कुझु आहे सभिनि जो रब मुंहिंजो अल्लाह आहे। फरमाई फअबुदहु, बानाजर आहे उन अल्लाह जो त तूं इबादत कर अल्लाह जी, वस्तबिर, ऐं फरमाई त पंहिंजी इबादत ते मज़बूत थी करे बीह रहो। दुनिया जा तूफ़ान अचनि, शैतान जूं हवाऊं अचनि, सभिनीनि खे धिके करे अल्लाह जे फर्ज़नि खे अची करे अदा कर दिलि जी ख़ुशीअ सां। फरमाई त उन जो बदिलो तव्हांखे ॿुधायो सद जन्नत जा बाग़ आहिनि। वस्तबिल इबादत, पंहिंजे बाननि, फरमाई पंहिंजे अल्लाह जी इबादत जे लाइ पाण खे मज़बूत थियल। हल तालम लहू समिया, फरमाई अल्लाह जो को नालो तव्हां ॿुधंदो ई कोन काइनात जे पते ते। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह जे क़ुर खे